छो नथो छोरा ॿुधाई छो नथो छा करे आयो आहीं? बाबा अदा जे खून जो कुछ हिसाब वठी आयो आहियां। कहिड़ो ज़्यान कयो अथई? रे ॿुधाई छो नथो कहिड़नि बेकसूरनि खे मारे आयो आहीं? बाबा के भी बेकसूर खे ना मारे आयो। ख़बर आहे मूंखे सभु ख़बर आहे जेके तूं हक़ी कातिलनि खे वञी मारींदे। हक़ी कातिल वतंदा घुमंदा तूं रुगो बेडोहनि खे वतंदे मारींदो। बाबा अदा के मूसा खान मारायो आहे। मूसा खान ऐं मां मूसा खान जे कंहिं बि रिश्तेदार खे बख़्श कोन कदुसि। मारणो अथई त मूसा खान खे मार। तूं इन ॻाल्हि खे छॾ। तूं मूं मथां इहा महिरबानी कर त कुझु होशियारीअ सां रह। बाबा जेकॾहिं न तोखे पुलिस वठी वई त तोखे छॾाइण जे लाइ मां कॾहिं बि हथ न ॾींदुसि। कोई अजायो पुलिस खल लाहे दुंबो करे छॾींदई। दुंबो अबो थी पियो आई अबो। इन जे करे बख़्श तो कयां। अगरि न तुंहिंजी जॻह ते ॿियो को हुजे न त ज़बान काक करे खां कढी छॾियांसि। कोन लॻा अथई पुट, कोन लॻा अथई कंहिं जवान जा हथ। चईंदी न को तोखे जवान मिलियो पोइ तोखां पुछंदुमि त घणे 20 100 आहे? बाबा 2500 आहे। घणे 2500? अगरि न पुलिस जे रुख चढ़ी वई त आउं ते ॻण बि 100 विसरी वेंदई। पोइ पुलिस अहिड़ो त हशर कंदई जो सॼो साल बि दिमाग़ ठिकाणे ते न ईंदई। बाबा न ईंदई। बाबा इन करे चवां थो त पंहिंजा कन उभा रखजांइ उभा। जीअं पुलिस जी ख़बर पवई न वोट छॾे सरन में लिकी वञजांइ जेसि ताणी पुलिस टरी वञे। कोन छॾींदुसि, घर कोन छॾींदुसि, इते ई वेठो हूंदुसि। भली पुलिस मूंखे फाहो ॾेई छॾे। बाबा पुलिस आई न मां खिसकी वेंदुसि ऐं मुंहिंजूं कसरूं तोमो कढंदा तोमो। पुलिस जी फाही मां बची वेंदुसि। बाबा पुलिस फाही कोन ॾींदई बाक़ी दुंबो बणाए छॾींदई। हा पढ़ाया पुट आहिनि धक हणंदे अहसास कोन था कनि। बाबा मुंहिंजो कमु हो तोखे सम्झाइण। जे वेठो हूंदे न त मजूअ जो कहिड़ो ॾोहो। वारी छोरी लाइ मई रिश्ता ॾाढा था अचनि। हाणे जेकॾहिं तूं इजाज़त ॾी न त रिश्तो पक्को कराए ॾेई। हा करा जे सर ॾेखार हुजे। तूं ती जेको कुझु चवणो अथई सो मूंखे चओ। के मुंहिंजे न्याणीअ जो नालो खयूं अथई न त विझी मारनि में हथ इते जो इते गिहलींदीसांइ। माई ॻाल्हि ॿुध। हाणे शरा में शर्म कहिड़ो? तो वारी छोरी जेका आहे सा अञा बि डंडी नोड़ लॻी पई आहे। का पोड़ी झूर त कोन्हे जो ॿियो मुड़ुस कान ॾींदी हुअसि। अञा छोरी जी उमिरि कहिड़ी पई आहे। माई आऊं तूं चवां थी जेकॾहिं कंहिंखे ख़बर न हुजे न को एतबार ई न कंदो त को पहिणे लाइ कुंवारी थी लॻे कुंवारी। हा बस चाची बस। हाणे खुदा जे वास्ते चुप करे वेहे। छोरी ॻाल्हि त ॿुध। आऊं त खणी बस करे वेहां पर तूं मूंखे ॿुधाए त एॾी वॾी ॼमार जबल जहिड़ी ज़िंदगी आख़िर कीअं गुज़रंदई? माई हाणे भलाई तुंहिंजी इन्हे में आहे त इन शर्म खे छॾ। माणे खे ॿुधाए त आऊं ॿी शादी कंदसि। हा माई हाणे मुड़ो छो पई खैरा खे आपे खां ॿाहिरि कढे। ऐं हाणे छॾ बि कावड़ खे कुझु अकुल खां कमु वठ। छो थी न्याणी जी ज़िंदगी बर्बाद करी? मुंहिंजी सलाह वठी न न्याणी जी ॿी शादी कराए छॾ। हा वञी चारी पंहिंजो घर वसाए। तूं केतिरा ॾींहं वती हिन खे पाण सां गॾु रुलाईंदीअ? खैरा जे सर ॾेखार हुजे भाई। चवें त तूं भी जाई थी। न मां ॿी शादी कोन कंदसि। ओ छोरी सब जबार जड़ा ना आहिनि। ऐं जेकॾहिं तूं हिन सां शादी कंदीअ न त मूं ते एतबार कर ही तुंहिंजा पेर धोई पींदो। असुल तुंहिंजी पूॼा कंदो। खट ते वेही खाराईंदसि। हिन खे त मानी बि पचाइणी कान पवंदी। अम्मा रोक चाची जनी खे त माठ करे वे न त मां घर थी वञा। खैरा जे सर ॾेखार हुजे। अमड़ तुंहिंजी चाची सही थी चए पई। अमड़ मुंहिंजे हयातीअ ते बि भरवसो कोन्हे को। अॼु मरा अलाए सुभाणे पोइ मुंहिंजे मोह खां पोइ तुंहिंजो छा थींदो? खैरा हाणे ॻाल्हि ॿुध। तकड़ कान्हे घणी तकड़ बि कान्हे। हाणे हीअं कयो राति तहीं ॿई मां धीअर पाण में सलाह करे पोइ मूंखे जवाब ॾियो। खैरा जे सर ॾेखार हुजे। अड़ी जनी इहो त ॿुधाए न त तोखे मुंहिंजे न्याणीअ जे संग जे लाइ कहे चयो आहे। ऐं हाणे ॻाल्हि ॿुध दी तकड़ कान्हे न। आऊं चवई थी पहिरीं पंहिंजी छोरी जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारा उन खां पोइ ॻाल्हि परे कान्हे। आऊं ज़रूरु ॿुधाईंदीसई त कहिड़ो रिश्तो आहे। हा ओड़ी खैरा जे सिर ॾेखार हुजे ॿुधाए छो नथी? कहिड़ो बि आहे पर आऊं इहा तोखे पक ॾियां थी त तो वारी छोरी जा पेर धोई पींदो। ॾिसजांइ वेठी मूंखे दुआऊं कंदो। खैरा जे सिर ॾेखार हुजे अहिड़ी अदी। मुंहिंजी न्याणी त तूं ॾिसें थी पाण सबाजड़ी सुलछणी सोहिणी आहे। अदी अहिड़ीअ जा त पेर धोई पीजनि पर काथे हिन अहिड़ा मर्द कदुर वारा। अलाह को भाग भराएसि। भज बाबा भज।
जेकॾहिं पंहिंजी इज़त प्यारी थी न भॼ न त पुलिस मारे छॾींदई। पुलिस होती है पुलिस। अरे खैरा जे सिर दे खैर हो जाए कड़ो धाड़ो हणी आयो त पुलिस होती है पुलिस। कौन 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 हां थाजो खून क्या खून अच्छा खून खैरा जे सिर दे खैर हो जाए मोआ पेटी हिनन बारन जो डोहो कड़वा जो वते तो बारा ड्रे जारींदो हां बेकारन के वते तो पे ड्रोन आईंदो न माई असा हिन जे पयो न आयूं असा के मजू जी तलाश है मजू जी अचो। वाह लगे ने मोहन के चल को बरडे मोह हो जे ने असा वडा कुदी बाजू वरी असा के पक्के दा आया ओडो ओडो खूनिया ये रो गालन में पाण के फासायो तई धूड़ पवई। अचो हल एदा बीता हुंदा एदा तू हलो एदा हलो तमाम मिली सको था। थैंक्स इंसार साहब। कानू खबर है न जल्दी केस शुरू थियण वारो आहे तव्हां खे जल्द आज़ाद कराए वठंदासीं। डॉक्टर साहब गोलन वसीले भी दुश्मन मुझी एतरी रत कोन खाई जेतरी तहां इंजेक्शन हणी हणी मुझी रत सकान का गाली कोने बिन्नी जी गाला बिन्नी ने वो काम बिल्कुल ठीक आयो कोके जी जरूरत न पवंदी। रे कमाल खान डॉक्टर साहब मां चाहे तो तजे अजी मुखे इजाजत मिले सुभाणे वनी दुश्मनन के सिर में लापारो वेठो और सही तव्हां छा था समझो त मुखे सुकून होदो जॾहिं तव्हां मथां तकलीफ़ हुई न तो उहा हर रात मां क़यामत जियां गुज़ारी आहे क़यामत जियां ऐं उहे क़यामत भरियूं रातियूं मां कीअं गुज़ारियूं आहिनि इहा मूंखे ख़बर आहे। मूंखे मुंहिंजे दिल खां पुछी ॾिसो तो मुझे दिल में इंतकाम जी बाह के भड़का दे बड़ी रही है। सिर्फ इतना तवा की इजाजत मिले है तवा सेहतियाब थी घर पहुंचो तब बोए ॾिसो त दुश्मन जो केड़ो अच्छा रेसा हिकु त ॾोह मूं कयो न आहे जे तव्हां सम्झो था त ॾोह मूं कयो आहे त ॾोही बि मां थियुसि। बाबा बेकसूर आहे पोइ पुलिस हुनखे खंभे खणी वञी थाणे में छो बंदि कयो आहे? तुंहिंजे एवज़ मजू तुंहिंजे एवज़ पुलिस की पूरी पकायत यो खून तो ही कयो आहे। जेस ताईं तूं पुलिस खे मुंहुं कोन ॾींदे न तेस ताईं सूबेदार सिकंदर तुंहिंजे पीउ खे आज़ादु कोन कंदो। रेस जे तव्हां सचाईअ ते चढ़ंदव न त बाबा खे आज़ादु कराए वठंदव। मजू तोखे त ख़बर आहे सूबेदार सिकंदर ऐं असां पाण में असुली कोन ठाऊं। हू मूसा खान जो ख़ासि माण्हू आहे
ऐं ताज़ो मूंसां खां जो 16 सालो क़त्ल थियल आहिनि उनखे वणाइण जे कारण सूबेदार सिकंदर मुल्क खे बाहि ॿाहिरि छॾींदो बाहि। अरे सब भले जे सिकंदर मूसा खान जो खास माण्हू आहे, पर ही किथां जो कानून आहे जो हिकु लाचार बेवस इंसान खे खणी खंबे वञी थाणे में बंदि कनि? हिते कानून रहियो कहिड़ो आहे ऐं मजू तूं कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करे? कहिड़ो कानून? रेस त पोइ बाबा खे जेल में ईअं ई सड़ण जे लाइ छॾे ॼां त भले पुठीअ त खल लाहे छॾिनसि। ऐं जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ खे छॾाइण चाहे थो त तोखे हथ ॾियणो पवंदो, इन खां सवाइ ॿियो को बि चारो कोन्हे। हाकिम खान जेसि ताईं पंहिंजे भाउ जो पलांद न कंदुमि पुलिस में हथ मां न ॾींदुमि भले बाबा खे जेल उमाड़े छॾनि। ॾिसां त बाबा खे कहिड़ी था सज़ा ॾियनि। कंहिंसां कंदे पलांद? तुंहिंजे भाउ खे त सूबेदार सिकंदर मारियो त पोइ पुलिस सां मुहाड़ो अटकाईंदी? सिकंदर हिन टाइम सूबेदार आहे, जे डीएसपी बि थी वियो न तॾहिं बि बख़्श कोन कंदोमांसि। जे ॾींहुं बि रुख चढ़ियो लेटाए रखंदोमांसि, हाकिम खान लेटाए रखंदोमांसि। इहो मजू जो तोसां वाइदो आहे छो त मजू पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न आहे कंदो, छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे। मजू मुझे मां रोज़ानो तुझे कब्र ते अची तुझी हाज़िरी भरे थो वञा ऐं उन वक़्त ताईं रोज़ानो ईंदो रहंदुसि जेसीं ताईं तुझे कातिल जो लाश हिन कब्रिस्तान में नथो अचे ऐं मुंहिंजे दिलि खे बि सुकून उन वक़्त ताईं न मिलंदो जेसीं ताईं तुझे कातिल खे पंहिंजे हिन गुनाहगारनि हथनि सां दफ़न न कंदुसि। ऐं पंहिंजे रब खां बि इहा ई दुआ घुरी आहे त मूंखे ओतिरी ज़िंदगी बख़्श जेसीं ताईं तुंहिंजे कातिल जो लाश पंहिंजे अखियुनि सां नथो ॾिसां। तोखे वहम थियो आहे बचाया, तोखे वहम थियो आहे। मां भला तव्हांजो औरतुनि जो अघु छो वठंदुसि? कल्ह मां पंहिंजे नूज़ भत्ता ते था ॾिठो आहे जन्नत खे दुख कोन पई ॾी। पर इहो ॿुधाए चकर छा आहे, छा मसलो आहे? मूंखे ॿुधा तो ख़बर आहे मां वॾो खूनी बाज़ू आहियां, मां जेल बि काथे आयो आहियां, मूंखे जेल जी परवाह न आहे। मूंसां कूद थिए न मां कुतद कंदुमि तुंहिंखे पैसा छो ॾिना? यार वेचारी औरत उधारा पैसा घुरिया, छा मां उनखे पैसा उधारा न ॾियां? उधारा पैसा? तूं एॾो सखी मर्द थी वई, तूं मर्द खे उधारा पैसा थो ॾी? मूंखे त कॾहिं कोन ॾिना अथई, बाक़ी मां ई छा थींदो त उन्हनि खे उधारा पैसा ॾे। यार को लाचार बेवस पैसा घुरे त माण्हू छा उनजी मदद न करे? हा सखी पुत वा मां त मदद तूं करणु लॻो आहे, मूंखे त उधारा पैसा ॾे सखी पुत ई त चरे खे कुझु पैसा ॾेई जान छॾाया, न त सॼे ॻोठ में ख्वार कंदो ख्वार। आज छा थो सोची सखी पुत? मूंखे 200 जी ज़रूरत आहे, वादो कर 200 कर सखावत। बचाया यार हिन वक़्त त मूं वटि सिर्फ 100 रुपयो पियो आहे। हल रे औरतुनि खे 500 असांखे 100 रुपया। ठीकु आहे हले ऐं ॿियो बि 100 निकितो, एॾो कूद न आया पोइ सखी पुत। खुदा जी मार पैसे खिसा ई खाली करे छॾी। हल वरी सुभाणे सखावत कजां। हल असां वॾा कूदी बाज़ू, हे वरी असांजी औरतुनि सां चकर पियो हलाए। हाणे रोज़ हिन खां नुकर कढी पंहिंजे घर जो ख़र्च बि पियो हलाईंदुसि ऐं पंहिंजी बाबू पुसी खे बि इहो कमु तव्हां करे आया आहियो न? न रस्तम, इहो कमु मुंहिंजो न आहे, मजू जो अथई, मजू जो। पर तूं बि तो न सां गॾु आहे। मूंखे चयईं त गाॾीअ ते खणी हल, ॿ ॼणा हुजूं, मतां घेरो थिए ऐं किथे फांसी न पवां। खैर इहो सुठो नाहे थियो, पलांद में बेकसूर माण्हुनि इहो किथां जो इंसाफ़ आहे? केरु सम्झाए मजूअ खे?
सफ़ा अधु दिमाग़ अथई चए थो त अञा बि मारींदुसि मूसा खान जो जेको बि मिट माइट मिलियो उनखे मारींदुसि इन्हीअ मज्जूअ जो मौत बि ॾाढो ख़राब थींदो खैरल ॾाढो ख़राब थींदो इन मज्जूअ जो मौत असांजी तोखे सलाह आहे खैरल त अहिड़े ज़ालिम जे पाशे खां बि परे रह। हा खैरल अहिड़नि ज़ालिमनि जो पाछो बि अज़ाब हूंदो आहे अज़ाब। मूंखे ॾिसो मां बि त पलाउनि ख़ातिर आयो आहियां पर मां सिर्फ़ उन्हनि मथां वार कयां थो जेकी ज़ालिम आहिनि ज़ालिम बाक़ी बेकसूरनि खे मज्जूअ जीअं मारण लॻा हा त हिन वक़्त ताईं मूसा खान जो सॼो ॻोठ माण्हुनि खां ख़ाली हुजे हा ख़ाली। असांजी दुश्मनी मूसा खान सां आहे त पोइ वार बि मूसा खान मथां कयूं था जॾहिं बि वक़्तु मिले थो न त सब्र खां कमु वठूं था सब्र खां न त मुंहिंजे सीने में बि इंतकाम जी बाहि ओतिरा ई भड़का ॾेई रही आहे जेतिरी तव्हां ऐं मज्जूअ जे सीने में भड़के थी पर तव्हां जे सीने में अञा बि बाहि घटि भड़का खाईंदी हूंदी छो जो तव्हांजे सीने मथां उहे ज़ख़्म रसिया ई न आहिनि जेके ज़ख़्म मुंहिंजे दिलि मथां रसिया आहिनि मुंहिंजी दिलि मथां पहिरियों ज़ख़्म मिठल खान जे मौत जो रसियो अञा दिलि जो उहो ज़ख़्म भरियो ई न हो त ज़ालिमनि मुंहिंजे मासूम भेण खे मौत जी निंड समारे छॾियो। अञा मासूम भेण जे मौत ते अखियूं रत जा ॻोढ़ा ॻाड़े रहियूं हुयूं त ज़ालिमनि मुंहिंजे बाबा खे पोइ न बख़्शो। इहे सभु घाव हिन दिलि में सांडियूं वतां थो कहिड़ा सांडियूं वतां थो मुंहिंजे दिलि जा घाव नासूर बणिजी विया आहिनि पर पोइ बि मां साबित क़दम आहियां ऐं पंहिंजे अंदर जे क्रोध खे काबूअ में रखियो अचां थो काबूअ में। इन्ही करे ई अॼु ताईं मुंहिंजे बंदूक जे कारतूस मां को बि बेकसूर खाज नाहे पड़ियो को बि बेकसूर खाज नाहे पड़ियो। उन्ही करे तव्हांखे बि चवां थो त कॾहिं बि इंतकाम जे क्रोध में अची कंहिं बेकसूर मथां वार न कजो। जॾहिं असांजा बेकसूर भाती मारिया विया त असांजे दिलनि मथां छा गुज़रियो जेकॾहिं उन्हनि जा बेकसूर भाती मारिया वेंदा त उन्हनि जे दिलनि मथां बि उहो ई थींदो जेको असांजे दिलनि सां हशर थियो त पोइ असां उन्हनि जे दिलनि खे गाह छो ॾियूं। को इहो त सोचे हाणे जो माईअ जन्नत टोक कई पर चए सच पई जवान न्याणीअ खे आख़िर केतिरो वक़्तु घर में विहारींदसि। हाय हाय अञा उमिरि वेचारीअ जी कड़ी आहे। मां अॼु मरां अलाए सुभाणे पोइ हिन जो सहारो केरु थींदो केरु सहारो थींदसि जेसी ताईं खैरा जे सिर ॾांहुं केरु आहे तेसी ताईं त पई निभाईंदसि। इहो मुनासिब बि न आहे जो जवान न्याणीअ खे घर में ई विहारियूं वेठी हुजां न्याणीअ जो बिलो करणो ई पवंदो। शादी कराए छॾियांसि सुभाणे पुछां वञी जन्नत खां त जेको आहे मुनासिब रिश्तो त पार लाहे छॾियां पंहिंजे सिर तां लाहे छॾियां पार पोइ मन का सुख जी ज़िंदगी गुज़ारे। बाक़ी अञा ताईं त सूरनि में आहे वीचारी अञा ॾिठो ई छा अथई छा ॾिठो अथई। बाक़ी हाणे को अलाह ई भलाई कंदुसि अलाह को भाग वराईंदुसि। मालिक खे का बाझ पवंदी रब खे। मस्जिद हाणे वरी मुलाक़ात चक्कर हणण शुरू करे छॾिया
असां उते जो उते रहिया पिया आहियूं ईअं कॾहिं थियसि न ॾींदुसि असां वॾा खूनी माण्हू जेल बि असांजो कातिल आहे ही वरी असांजी महबूबी जे मथां घुंबरियूं वेठा ॾियनि अॼु निकिरे मुलाक़ात ॿाहिरि ॾेखारियांसि थो ॾींहं जा ताज़ा। अड़े अदा खैरा जहिड़ी जिनड़ी माई खे राज़ी करण का सवली ॻाल्हि त नाहे। पर अदी तो ॻाल्हि छेड़ी आहे। हा हा मूं ॻाल्हि मिड़े कन में उछले छॾी थोमांसि हाणे ॾिसूं त छा थो थिए। बचाया खैर थे था बैठे यूं उधर ते। अरे गुजरा ॻाल्हि न पुछ इहो जो गुलाकार था न। हाँ हाँ इहो इन माई जे मथां चकर जो लाए अंदर वियो अंदर। हाँ हाँ तूं अच वेह पंहिंजी अखि सां ॾिस हलिया।